पीपी जो किलो बणियल ज़िले शहीद बेनज़ीराबाद जो अवाम गुज़िरियल 15 सालनि दौरान पीपी जे दौर हुकूमत बावजूद निंधण को रहियो। 18,45,102 जी आबादी रखंदड़ ज़िले शहीद बेनज़ीराबाद जे चइनि तालुक़नि नवाबशाह, सकरंड, काज़ी अहमद दौर जो अवाम बुख, बदहाली, बेरोज़गारी, अमन अमान ख़राब हुअण करे मसइलनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर रहियो। ज़िले शहीद बेनज़ीराबाद जे मुख़्तलिफ़ शहरनि नवाबशाह, सकरंड, काज़ी अहमद, दौलतपुर, शाहपुर जानिया, बांदी, दौड़, सठमेल, बुछेरी, जाम साहब, गुपचाणी ऐं ॿियनि शहरनि जा शहरी पीअण जे साफ़ पाणी समेत बुनियादी सहूलियत खां महरूम रहिया। ज़िले हेडक्वार्टर समेत ज़िक्र कयल शहरनि जा शहरी ज़हरीलो ऐं बदबूदार पाणी वापराइण ते मजबूर रहिया। ज़िले इंतज़ामिया तोड़े गुज़िरियल 15 सालनि खां सिंध में हुकूमत कंदड़ पीपी जा ज़िलई अॻवान तोड़े चूंडियल नुमाइंदा अवाम खे को ख़ासि रिलीफ न ॾेई सघिया। किरोड़नि रुपयनि जी लाॻत सां ठहियल आरओ प्लांट नाकारा बणियल रहिया। ज़िले जे ज़िक्र कयल शहरनि में ड्रेनेज सिस्टम नाकारा थी वञण करे बरसातनि तोड़े गटरनि जो पाणी उथलण करे ॿोर जो मंज़र ॾियण लॻो। निमाइंदा भटारा खोड़ ये नाला जबान हाँ पर समार के गरीब जे कोई ना हिलण वारो ही असां ईअं आहियूं जीअं हिते को जानवर हूंदो आहे झंग मां वियो पोइ रुली पिनी को मोह को बचो ईअं ई आहे। ही गलियूं असां हिते पाणी आहे जे वञूं था मस्जिद में त बि इहो ईअं किन अलाह न करे मोती फोती आहे त हिते कुल्हे ते खणी पोइ था वञो अॻिते वरी वजरा वजे पोइ था वञूं माइट खे खणी वञो मक़ाम ते सुका कोन्हे। अलाह चयो असांजा जेके निमांदा भाइर या असांजा जेके बादशाह वेठा आहिनि त ग़रीबनि जी गिण पकड़ लाइ केरु कोन्हे को त यार इहे बि इंसान आहिनि ऐं इहे असां जहिड़ा इंसाननि जी यार सार संभाल न कोन्हनि के भाऊ इहे ॻाल्हियूं पोइ अखियुनि मां ॻोढ़ा वही पवंदा यार इहे ॾुखनि जूं ॻाल्हियूं न हीअ बात पीपी खे ॾींदा आहियूं असांजो आहे पोइ जॾहिं चिड़ी पीपी आहे असां त हुनखे लहूं था असां पोइ भई असां सिंध जा आहिनि ऐं असां हुननि जा घर हू असांजी गणप नथा कनि इहे बि असांजे इंसान आहिनि यार असांजी सिंध जा आहिनि सिंधी आहिनि कुझु कोन कर्ज़ी थिया थियो हली 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 मस हाणे वञी पेरनि ते बीठासीं एॾा कर्ज़ी बणिजी वियासीं जो किथे को दुकानदार सौदो न ॾिए किथां का शइ न ॾिए को असांखे पाटे जो कोन मिलियो जेके मथां जॾहिं गाॾियूं भरिजी वियूं असांखे त पाटे ते कहिड़ो कसम मस्जिद में ॻाल्हि कयूं कुझु कोन्हे मिले बाबा कोन्हे अलाह के ॾिसो वञे माल तव्हां मुंहिंजे पोयां ॾिसी था सघो रुगो पाणी गंद किचिरो आहे न गैस आहे न वाटर सप्लाई आहे। इहो जेको बोर्ड बि थियो त इन में बि असां सभु हितां पाड़े वारा घर वग़ैरह छॾे वियासीं। असांजो तालुक VIP रोड भंगवार कॉलोनी सां ई भंगवार कॉलोनी तो हशर ॾिसो पिया न रोड आहिनि न रस्ता आहिनि ऐं पीपल्स पार्टी जा नुमाइंदा हिते अचण जे लाइ तयारु न आहिनि ऐं सफ़ा हिननि जी नाहेली वारी माना की 15 सालनि जी हिननि जी गवर्नमेंट रही न को रिलीफ ॾिनो अथनि न ई हिननि को उपाय माना की कदम खया आहिनि। सो बिलावल भुट्टो साहब जेॾीमहिल हिते बख्तावर कैडेट कॉलेज में बि आया त असां हिते गटरनि जे मथां मैनुअल जे मथां ढक न हुआ। सो हितां इन करे इन कुझु सियासी नुमाइंदनि इनखे हितां गुज़रण ते बि माना की इहो रोकथाम कयो जो मथां उहे हेलीकॉप्टर जे ज़रिए आया। सो हिते तव्हां VIP रोड तां गुज़रंदव न तव्हां कार ते ईंदव त इन सम्झो तव्हांखे महसूसु थींदो मां गॾे गाॾी जे मथां थो अचां। ड्रेनेज सिस्टम जा कड़ा भॻल आहिनि उन्हनि जे मथां ढक न आहे नंढा ॿार किरनि था। 2-3 ॾींहं पहिरियां हिकिड़ो नंढड़ो किरियो ऐं हिकिड़ो भाई रमज़ान में किरियो जंहिंखे रोज़ो बि वियो हुनखे शुगर बि वियो हुन पेरनि में धकु वग़ैरह लॻो उहो ज़ख़्मी थी पियो हुनजो रोज़ो बि मकरू थी वियो लेकिन अञा ताईं उहो ड्रेनेज सिस्टम खे 8 महीना थी विया आहिनि उहो सेट न थियो आहे। DC जे PA ज़ुबैर अहमद मल्ला खे BR रोड ते मां चयो हुन सां पुलिस ॻाल्हायो आहे पाण नफ़री सां हुनखे चयो हिन मसइले अचे मेयर सां ॻाल्हायो मेयर ॾे वञूं था मेयर असांजी ॿुधे नथो ऐं असां यासिन बंगवार साहिब खे चवंदा उहो असांजी ॿुधे नथो मंठार बंगवार खे चवंदा बल्दिया नुमाइंदा उनखे चवंदा उहे असांजी ॿुधनि नथा। इन खां अलावा असां कंहिंखे चऊं पाणी हितां जो वञे तव्हां कुते खे पीआरे उहो मरी वञे। असां हितां 4-5 किलोमीटर परते वञी असां पाणी था भरियूं ऐं फिल्टर प्लांट हितां असांजे भरिसां वञे थो कैडेट कॉलेज खे असां ग़रीबनि खे मुयसरु न आहे असांखे ॾियनि नथा। हीअ जेको चवंदा आहिनि दरिया जे कपर ते वेठा आहियूं लेकिन असांखे पाणी जो ढुक मुयसरु न आहे। पीपल पार्टी इहा कारकर्दगी आहे। बिलावल भुट्टो खे असां अपील था कयूं जो बराए महिरबानी जेके नवाबशाह में जेके तव्हांजा करप्ट कामोरा वॾेरा भोतारनि जंहिंखे तव्हां 2 दफ़ा 3 दफ़ा इन्हनि खे तव्हां इलेक्शन जा ॾियो था टिकट वग़ैरह त उन्हनि खे तव्हां हटायो युथ खे अॻियां आणियो ऐं उहे असांजे आवाम ते रसनि। हिकिड़ो बि मां चवां थो हींअर वॾेरो असां ॾे निकिरे असां हुनखे मोचड़ा हणी उन्हनि खे गॾनि जे मथां बीहारे असां उन्हनि खे दरपदर कंदासीं। वॉन्टेड टाइम असां ॾे अचनि था इन खां अलावा असांखां हाल वाली नथा पुछा कनि जो तव्हां ज़िंदगी कीअं था बसर कयो कहिड़ी सहूलियतूं तव्हांखे असां मुहैया कयूं जा कहिड़ियूं न कयूं। ॿोॾनि जा पैसा सभिनि जा अची विया आहिनि लेकिन हिन इलाइक़े वासियुनि जा अञा ताईं न आहिनि आया। असांजो ॾोह इहो आहे जो असां कंहिंजी चापलूसी वग़ैरह नथा कयूं असां इदारनि ॾे वञूं था पुलिस ॾे वञूं था वॾेरनि जो पहिरियों ई काल आहे जो बाबा तव्हां हिन ॾे छो विया तव्हां असांजा ग़ुलाम आहियो। माना चवण जो मक़सदु आहे असां
पीपल्स पार्टी 15 सालनि में नवाब शाह जे साइड एरियनि में कमु कुझु बि न कयो आहे। अगरि पीपल्स पार्टी फंडा न सकिया आहिनि त उहे उन्हनि जा वॾेरा खाई विया आहिनि, यूसी चेयरमैन खाई विया आहिनि, काउंसलर खाई विया आहिनि, वाइस चेयरमैन खाई विया आहिनि, टाउन कमेटी वारा खाई विया आहिनि। सो आवाम खे जेके सहूलियतूं मुयसरु थियनि उहे इन्हनि डिलीवर न कयूं आहिनि। सांगर रोड देख लो, कितने 2 साल हो गए टूटे हुए, अब तक नहीं बना। अब ये मोटर लगी हुई है, सेविंग सिस्टम की मोटर लगी हुई है, इसके पाइप गलियों को भी साल हो गया, अब तक नहीं डले हैं। हर रोज़ बोलते हैं आज डलते हैं। ये पानी आप वीडियो बनाओ दिखाओ, ये पानी वापस रिटर्न आ रहा है, ख़राब है पानी पीने के काबिल नहीं है। सब नहर से भर के लेके आते हैं, तो आश्रय देते हैं जो आज होएगा कल होएगा। ये पाइप बदली होते होते ये तकरीबन इसको भी बोलते हैं आज बदली करते हैं, नए बदले वो होएगा, कुछ नहीं बना अभी तक। नहीं पानी खारो आहे, तकरीबन ओवरऑल नवाबशाह जो पानी खारो थी चुको आहे। असांजे इलाइक़े जो तमामु ख़राबु पाणी आहे, इन करे पाणी भरणा आया आहियूं। सही फिल्टर प्लांट लॻो आहे, तमामु वॾो फिल्टर प्लांट आहे, बहरहाल पाणी अञा ताईं माना लाइनुनि जी विछायल आहे, पाणी कोन पहुतो आहे। एॾो ख़र्चो थियो आहे, प्लांट हयो अथनि पाणी जो, बहरहाल पाणी माना मुयसरु न आहे कंहिं बि घर में। हाणे तकरीबन नवाबशाह जो पाणी खारो थी चुको आहे, पाणी जो माना सहूलियत मुयसरु न आहे। पाणी डेली तकरीबन आहे 1/2 किलोमीटर, पर माण्हू परे परे खां ईंदा आहिनि। सोसाइटी जो पाणी तमामु घणो ख़राबु आहे, सोसाइटी खां माण्हू ईंदा आहिनि। असां त ख़ैर वेझो आहियूं, असां डेली अचूं पिया। मुंहिंजो नालो एडी शेख आहे, मां गुलशन मिटे कॉलोनी, जमाली कॉलोनी, सकन रोड। तकरीबन तव्हांखे ख़बर आहे केतिरो पवंदो आहे, 2-2.5 किलोमीटर हूंदो। पीअण जो पाणी जो हज़ार आहे, पाणी कोन्हे को पीअण जो साफ़ु। सप्लाई लाइन लॻल आहे, जंहिंखे हीअ चवंदा मिनरल वाटर लाइन आहे, उन में तव्हां ॾिसो गटर जो पाणी थो अचे कॾहिं कॾहिं। हाणे गटर वारो पाणी माण्हू कीअं पीए? न ड्रेनेज जे गटर बि जेके आहिनि, हिननि जेके रोड वग़ैरह ठाहिया उहे बि कॾहिं रोड ठाहे था वञनि, हिननि खे पोइ थो यादि अचे त नालियूं असांखे ठाहिणियूं हुयूं, गैस जी लाइन विछाइणी, वरी उहे रोड खोटनि था, उहे सॼा उहे रोड पचा पिया आहिनि। ऐं घिटियूं बि जेके आहिनि सफ़ा, कंहिंजा वॉशरूम ॿाहिरि निकिता पिया आहिनि, कंहिंजूं धिकियूं ॿाहिरि, घिटियूं तमामु सोढ़ियूं आहिनि। सर कारकर्दगी हाणे हर को ॾिसे थो, कहिड़ी तव्हांखे कारकर्दगी ॿुधायूं। इहा ई घिटियुनि जो असरु ॾिसो, पूरो नवाबशाह आसिफ़ साहिब पंहिंजो शहरु आहे, हिन जा तव्हां पाण ॾिसो त हालात कहिड़ा लॻा पिया आहिनि। रही ॻाल्हि नौकरियुनि जी, हींअर बि हिननि जेको आहे हिकु एंटी टेस्ट नाले सां हिकु टेस्ट वरिती, चवनि दफ़ा जेको क्लियर कंदो त उहो क्वालीफाई कंदो त अॻिते उहो माना वेंदा। उहे टेस्ट वग़ैरह असां क्लियर कयासीं, उन्हनि मां अॼु ताईं को बि असांखे धिका थाबा ई मिलिया, ॿियो त कुझु कोन मिलियो। एग्रीकल्चर जे हवाले सां खुशहाल ज़िले शहीद बेनज़ीराबाद में पाणी जी शदीद खोट रही, जॾहिं त भाण ब्लैक ते विकिरो थींदो रहियो। ज़िले जा आबादगार बेयारो मददगार रहिया। गुज़िरियल 15 सालनि खां आबादगार भाण ब्लैक ते विकिरो थियण, पाणी जी शदीद खोट ख़िलाफ़ सरापा एहतजाज रहिया। पीपीको चेयरमैन अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी भेण डॉक्टर अज़रा फज़ल पिचो सिहत जी सूबाई वज़ीर रही, पर ज़िले जो अवाम सिहत जे सहूलियत खां बि वांझल रहियो। अक्सर माण्हू पंहिंजो इलाज ख़ानगी अस्पताल में कराईंदा रहिया। दिल्ली जे नंढनि वॾनि शहरनि तोड़े नवाबशाह जी टीचिंग पीपल्स मेडिकल अस्पताल नवाबशाह में बि दवाउनि जी शदीद खोट रही। अस्पताल में सफ़ाई न हुअण जे बराबरि रही। ज़िले जो अवाम आसिफ अली ज़रदारी जी भेण जी सूबाई वज़ीर हुअण बावजूदि सिहत खाते में पंहिंजा नंढा वॾा कमकार बि पैसा भरे कराईंदा रहिया। हद खां वधीक बीमारियूं, हाणे बि मुंहिंजा ॿार बीमार आहिनि। हाणे कंहिं खां बि पुछा त कंदे सभु इहो ई तव्हांखे मुंहिंजा ॿार बीमार थी पिया आहिनि। छा न को स्प्रे कंदा आहिनि, को मच्छर जो न का ॻाल्हि। वोट त ॾींदासीं पीपल्स पार्टी खे बाबा, ॻाल्हि आहे सिधी सही। छो जो असांजा वक़्त जा हुकूमत बि आहिनि, असांखे कंहिं महिल कम बि ॾींदा आहिनि। ईअं न ॿोड़ींदा बि उहे आहिनि, ॾींदा बि न आहिनि त ॿोड़ींदा बि आहिनि, त कुझु ॾींदा बि आहिनि कॾहिं कॾहिं। मतां को राम पोइ ॾियनि मन। गवर्नमेंट 15 साल में इहो थियो आहे जो असांजी गलियुनि में का शइ कान्हे ठहियल, ड्रेन सिस्टम बिल्कुलु तबाह आहे। मिठो पाणी किथे बि कोन्हे को, जेको झर जो पाणी आहे उहो हले थो, बाक़ी किथे वाटर सप्लाई लाइन कान्हे का नवाबशाह में। भई जेके वॾा वॾा वाटर प्लांट लॻल आहिनि उहे नाकारा बणियल आहिनि, उनमें छो करप्शन करे हिननि पाण तबाही जे किनारे ते आणे छॾियो आहे। ऐं नवाबशाह रोड रस्ता था ॾिसो त हिकिड़ो रोड ठहे त उन भरिसां वरी नई सी ड्रेनेज सिस्टम खोटरे करे उहे गलियूं नई सी ख़राबु कयूं थियूं वञनि। चाहे उन्हनि में उनखे बजट थी मिले, जेके नाला ठहिया नवाबशाह में उहे बि टोटल करप्शन जे मर चढ़ियल आहिनि। तइलीम जे हवाले सां ज़िले शहीद बेनज़ीराबाद को नोबल इनाम हासिल त न कयो, पर ज़िले जा 300 खां वधीक प्राइमरी स्कूल हिन वक़्त बि बंदि पियल आहिनि। अक्सर स्कूल माल जा वाड़ा ओताकू बणियल रहिया। पीपी ज़िले जी क़यादत तोड़े मक़ामी कंहिं बि अॻवान कॾहिं बि स्कूल बंदि हुअण ते आवाज़ न उथारियो। गुज़िरियल 15 सालनि खां पीपी जी हुकूमत हली सो कंटिन्यू, मगर हिननि पीपी जी हुकूमत ग़रीब आवाम खे दरपदर कयो। जेको आहे न सिंध में फैसिलिटी ॾिनी, न जेको आहे तालीम जो जेको आहे बुनियादु हुयो सो उन न मज़बूत कयो। न ई वरी छा माना हाणे तव्हां ॾिसो त सिंध जी तालीम मुकमल तबाह थी चुकी आहे, ऐं रोड रस्ता जेके आहिनि मुकमल तबाह थी चुका आहिनि। हिननि जा पंहिंजा जेके
मनपसंद इलाइक़ा आहिनि उन्हनि खे इन्हनि फैसिलिटी ॾिनी ऐं ग़रीब आवाम जेको आहे उहो दरपदर आहे ऐं ग़रीब आवाम जेको आहे बुखूं काटण ते मजबूर आहिनि। अॼु हुननि जा बच्चा जेके आहिनि रोडनि ते जेको आहे सीउ में उते जेको आहे सुता पिया आहिनि, मगर केरु पुछण वारो न आहे। छो असां जेको आहे सिंध जा रहवासी न आहियूं, असां हिन जा वोटर आहियूं, असां हिन जा सपोर्टर आहियूं, पोइ ही छो सिंध के फैसिलिटी नथा ॾियनि, गरीब आवाम के छो फैसिलिटी नथा ॾियनि। आप देखिए कि जैसे कारकर्दगी 15 सालों में होनी चाहिए थी, वो कारकर्दगी जो है बेहतर जो है वो अपना मंजर पेश नहीं कर सकी। आप ये देखिए कि 15 साल गुजरने के बावजूद भी नवाबशाह शहर के अंदर साफ़ पीने का पानी जो है वो लोगों को मुयस्सर नहीं है। इसके अलावा अगर आप सेहत की बात करें तो सेहत के शोबे में पीपल्स मेडिकल अस्पताल है, यहाँ पर तकरीबन 1 अरब और 56 करोड़ का बजट है, लेकिन यहाँ दवाएं यहाँ पर नायाब हैं और बहुत सारी चीज़ें मैं आपको बताता चलूँ। एक तो मैंने आपको जिक्र किया पानी पीने के हवाले से, दूसरा पीपल्स मेडिकल हॉस्पिटल की सूरत हाल, दूसरा बल्दियाती जो निज़ाम है हमारा, वो आप देखिए कि इतना अर्सा गुजरने के बावजूद भी अब तक सेवरेज की जो लाइनें हैं वो बोसीदा हो चुकी हैं, जिसकी वजह से नवाबशाह के अंदर अक्सर रोडों पर पानी खड़ा हुआ दिखाई देता है। और इसके अलावा भी एजुकेशन के हवाले से भी पाकिस्तान पीपल्स पार्टी ने पैसा तो यहाँ पर ज़रूर दिया है, लेकिन यहाँ पर वो पैसा खर्च होता हुआ दिखाई नहीं दिया। और अक्सर स्कूल जो है पीपल्स पार्टी के दौर के अंदर आप ये देखें कि ओताक की शक्ल इख्तियार कर चुके हैं, वहाँ पर बाड़े बने हुए हैं, ओताक वडेरों की बनी हुई है, जो प्रॉपर वे में काम होना चाहिए था, उससे जो है नवाबशाह की आवाम मुतमईन नहीं है। हम आने वाले इलेक्शन के हवाले से भी ये बात कहना चाहते हैं कि पाकिस्तान पीपल्स पार्टी को अपने इस 15 साला कारकर्दगी का जायज़ा लेना चाहिए कि जितना पैसा नवाबशाह को दिया, मैं समझता हूँ शायद पाकिस्तान की गवर्नमेंट में इतना पैसा डिस्ट्रिक्ट नवाबशाह शहीद बेनज़ीराबाद को मिला है, इतना पैसा किसी भी डिस्ट्रिक्ट को नहीं मिला है। लेकिन काम की सूरत हाल देखेंगे कितने बजट मिलने के बावजूद भी नवाबशाह शहर जो है वो वीरानी का सा एक आलम पेश करता है हर शोबे के अंदर। ज़िले में 5 ख़ासि माण्हुनि खे ठीका ॾेई मुख़्तलिफ़ रोड त ठाराया विया, पर ज़िले जे अक्सर शहरनि जूं घिटियूं तोड़े कॉलोनियूं तरक़ियाती कम न थियण करे खंडरनि जो ॾेख ॾींदियूं रहियूं। ज़िले जे चइनी तालुकनि नवाबशाह, सकरंड, काज़ी अहमद, दौड़ जा केतिरा ई शहर हिन वक़्त बि तरक़ियाती कमनि तोड़े बुनियादी सहूलियत खां वांझियल आहिनि। टाउन कमेटी दौड़ में को स्कूल कोन हो, तमामु ज़बू हाल हुई। हाणे दौड़ में छोकिरियुनि जो यानी कि बॉयज़ कॉलेज, गर्ल्स कॉलेज अमल में अची चुका आहिनि। हिन जे बावजूदि छोकिरियुनि में बि ऐं छोकिरियुनि में बि कॉलेजनि में सीनियर असातिज़ा जी अशद खोट आहे, जॾहिं त छोकिरियुनि जे स्कूल में जेके नवी भर्ती थियूं आहिनि, जिन्हनि खे 1.5 साल थियो आहे GST, हुननि खां ई सब्जेक्ट पढ़ाया पिया वञनि। हुननि जे लाइ के सीनियर टीचर्स या हुननि जे लाइ के लेक्चरर या अहिड़ा बंदोबस्तु न आहे जो हुननि खे प्रॉपर कॉलेज जी सिख्या ॾिनी वञे या दीगर जेके आहिनि कंप्यूटर वग़ैरह या लैब वग़ैरह जी अशद ज़रूरत आहे। महिरबानी करे असांखे इहो प्रोवाइड करे ॾिना वञे। जीअं त कुझु पीपल्स पार्टीअ जे 15 दौरनि में कुझु तरक़ियाती कम बि थिया आहिनि, बहरहाल कुझु रिश्वत आम हुई। जंहिं ऑफिस में वञो तव्हां रेवेन्यू जे ऑफिस में वेंदो त रेट मुक़ररु ऐं हिकिड़ा पंहिंजा हथरादू बादशाह विहारे छॾिया अथनि तपेदार, जेके मतिलबु रेट खां सवाइ ॻाल्हाइण लाइ तयारु न आहिनि आम माण्हू सां। दौड़ खे डिग्री कॉलेज मिलियो आहे, सुठो अमल आहे, बहितर आहे, पर हुन में रिएसनी न आहे। छोकिरा वीचारा सफ़र पिया कनि, तइलीम सही मिले कान थी। उन खां पोइ इस्पताल आहे, इस्पताल में बि ठही तयारु थी आहे ईरान जे सहकार सां। उन में बि तालका जी SNE आहे, पर हुते अपॉइंटमेंट कान्हे का, स्टाफ कोन्हे को। ऐं उन खां सवाइ रोड हाणे चंद इलेक्शन खां चंद ॾींहं अॻु में घटियुनि जा ऐं महलनि जा रोड ठहिया आहिनि, पर नालियूं तबाह आहिनि। तव्हां ॾिसो त हीअ नाली अञा ताईं असांखे नालियूं ठही न मिलियूं आहिनि। माना हाणे 15 सालनि में न करे सघिया न, हाणे वरी असांखे चवनि था तव्हांजो सभु कुझु थींदो 15 साल में, तव्हां छा कया। बहरहाल कमु थिया आहिनि, बहरहाल जेको थियणु खपे उहो न थियो, रिश्वत आम थी वई। दौड़ में गुज़िरियल 15 सालनि खां जे पाण ॾिसूं त शहर में जेके रोड रस्तनि जी सूरत हाल आहे उहो तमामु बहितर आहे। दौड़ में डिग्री कॉलेज जेको आहे उहो पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट
दौड़ जे लाइ हिकिड़ो तोहफ़ो ॾिनो आहे। उनखे अलावा जेकी हिकिड़ी वॾी कामयाबी पीपल्स पार्टी जेकी हासिलु कई आहे उहो दौड़ जे आवाम जे लाइ ईरान जी हुकूमत सां गॾियल जेकी आहे बू अली सीना हॉस्पिटल जी जेकी बिल्डिंग आहे आलीशान, उहा माना पाकिस्तान पीपल्स पार्टी जी तरफ़ां दौड़ जे आवाम खे ॾिनी वई आहे। हिन वक़्त बि शहर जे तक़रीबन तमामु इलाइक़नि में 3 करोड़ खां वधीक जेके आहिनि स्कीमूं हली रहियूं आहिनि, जंहिंमें पेवर ब्लॉक आहे, ड्रेन जो कमु आहे, वाटर सप्लाई जो कमु आहे, ऐं इहो सभु कमु जेको आहे पीपल्स पार्टी जे तरफ़ां हिन दौड़ शहर में कराया विया आहिनि। हींअर इलेक्शन जी दौर आहे, तव्हां ॾिसो पिया त माना जेका आहे तालका दौड़ उन्हनि जो जेको आहे सो गढ़ सॼो वेंदो आहे। बल्दियाती इलेक्शन में बि हिननि सभिनी वार्डनि मां क्लीन स्वीप कयो आहे, पर उते जेकॾहिं तरक़ियाती कमनि जी ॻाल्हि कंदासीं या सहूलियतुनि जी ॻाल्हि कंदासीं त उन पैमाने ते जेका आहे हिते उहा सहूलियतूं न मिली सघियूं आहिनि। हितां जी जेका आहे वोटरनि खे पाकिस्तान पीपल्स पार्टी 15-16 वॾी इक़्तिदार जे दौर में उहा अमन अमान जे सूरत हाल समूरी सिंध कश्मीर कंदकोट, पर दौड़ जेका आहे हिकु तालका जो दर्जो नवाबशाह ज़िले में तव्हां ॾिसो फुरूं धाड़ा आए रोज़ इंसानी जेको आहे सो पंहिंजो कारोबार ऐं उनजी जान माल महफ़ूज़ न आहे। सो हाणे हू कहिड़े पैमाने ते वरी वोट वठण लाइ मुख़्तलिफ़ जेको आहे सो इलाइक़नि में वञनि पिया या हू कहिड़ी कारकर्दगी खणी था वञनि, उहा आवाम जे साम्हूं आहे। तालके काज़ी अहमद खे ईअं नज़रअंदाज़ कयो वियो आहे जीअं सौतेली मां वारो सिस्टम थियो आहे। माना हिते को बि 15 सालनि में तरक़ियाती बुनियादी सहूलियत का बि माण्हुनि खे न मिली वई आहे। रहंदो माण्हुनि खे हथ सां वठी ॿोड़ियूं तबाह करे छॾियूं, माण्हू बर्बाद थी विया। माण्हू के छा तव्हांखे ॿुधायां त केॾा हिन ज़ुल्म कया आहिनि। 15 सालनि में MP MNA जेके चूंडिजी वञनि था, हिकिड़ो असांजो MNA साहिबु चूंडिजी वियो, पोइ त वरी जीअं 5 साल खटे थो वञे त वरी 5 साल नज़र ई कोन थो अचे। फोटुनि में ॾिसूं था कॾहिं कॾहिं के जेको अॻूणो सदर साहिबु आहे, आसिफ सदर जो किथे प्रोग्राम थियो त उते नज़र अचनि था, बाक़ी हू माण्हू मिट नज़र त अचनि ई कोन था। MPA साहिबु जेको असांजो गुज़िरियल MPA साहिबु खान मोहम्मद ॾैरी साहिबु, उहो त जेॾी महिल हुन सां मिलंदासीं त मुंहिंजी हले कान थी, बाबा MPA जी बि कान थी हले, MNA जी बि कान थी हले, ज़िले चेयरमैन जेके आहे उन्हनि जी बि कान थी हली। जेके बि हिननि खे तालके काज़ी अहमद में मां त इहो थो चवां त जेको MNA आहे या MPA त पंहिंजी लातलकी करे छॾी त मुंहिंजो काज़ी अहमद सां को तालुक ई न आहे, न कोई माण्हू लॻे। MNA त हितां जो आहे ई कोन, उहो मेरापुर जो आहे, उनखे कहिड़ी ज़रूरत आहे हेॾां अची काज़ी अहमद जा कमु करे। पर मां चवां थो त हिन तालके काज़ी अहमद में जेके बुनियादी सहूलियतूं न मिलियूं आहिनि या जेको बि हिते तरक़ियाती कमु न थिया आहिनि, इदारा तबाह आहिनि। सही तबाह, अस्पतालूं तबाह लॻियूं। अस्पताल में तव्हां हींअर वञो तव्हांखे टिकी कान मिलंदी मथे सूर जी, इंजेक्शन न आहे, कुते जी वैक्सीन जी इंजेक्शन न आहे, नांग जो ॾंगण जी वैक्सीन न आहे, का शइ न आहे। स्कूलनि में हलो त स्कूल तबाह लॻा पिया आहिनि, स्कूलनि जो ज़बून हाल लॻी पिया। ॿिया इदारा तव्हां हिते ॾिसो त कंहिं इदारे में का तव्हांखे शइ सवली कान मिलंदी। पब्लिक हेल्थ टाउन जेके बि ही आहिनि कंहिं कम जा सिर्फ़ु पंहिंजा कमु कनि था। हा, हाणे जेके चेयरमैन आहे चूंडिया आहिनि, वरी असां हिते हिकिड़ा नौजवान काउंसलर करे चूंडिया, बाबा असांजे शहर जा नौजवान काउंसलर। हाणे अलाह कंदो असांजे शहर जी ॾाढी भलाई थींदी। उन्हनि बि पंहिंजो ॿूटो कोन भरियो, बसि रुगो सेल्फियूं कढाइण में पूरा आहिनि। को किथे आहे, को किथे आहे, त फलाणे खान सां गॾु आहे, को फलाणे खान सां गॾु आहे। ज़ुल्म जी इंतिहा लॻी पिया, लाक़ानूत लॻी पिया। रोज़ माण्हू फुरजनि पिया, माण्हुनि जे घरनि मां चोरियूं पियूं थियनि, माण्हू मरनि पिया। ज़ुल्म माना थाणे ते वञु, भले कंहिं वॾे थ्रू वञ, कंहिंजो थाणे ते वञु त पंहिंजा पैसा खयो वञु। जो पुलिस खे पैसा ॾींदे त कम बि थींदी। माण्हू बि तव्हांजो भले नाजाइज़ माण्हू ॿधो वञे, शहर मां ॿधी तव्हां हुनखे कहिड़ो बि केस हणी छॾियो, उहो बसि चालाना पैसा ॾे छॾियूं था। माण्हुनि खे वठियो 8-8 ॾींहं थाणनि में रखियो, हुननि खे हाफ फिराई फुल फिराई, पर ज़ुल्म जी इंतिहा आहे। हाणे 46 करोड़ रुपया जेके प्रोजेक्ट जेको मंज़ूरु थियो आहे, उनजी हालत इहा ॾिसो। जेको काज़ी अहमद शाही बाज़ार खां शुरू थियणो हो, उहो कमु अधु रोलड़े जो शिकार। ठेकेदार हिकिड़ा पंहिंजा मनपसंदि जेके कमीशनूं हिननि खे मथे ॾियनि था, उहे मनपसंदि ठेकेदार मदनी कंपनी जेको आहे इक़बाल शेख, उन हिते पंहिंजा छाड़ता रखे छॾिया आहिनि। को कमु सही नथो हले। जेको PC में कमु आहे, भई कमु तव्हांखे कराइणो आहे नओं, उन में रिपेयर कमु पियो थिए, उन में डबलिंग बिलिंग पियो हले, को चेक एंड बैलेंस न, केरु कमु करण लाइ तयारु कोन्हे। पूरा 15 साल गुज़रिया आहिनि या 20 साल गुज़रिया आहिनि। इन में इलेक्शन दौरान असांखे नज़र अचनि था, उन खां पोइ वरी उहे असांखे नज़र कोन आया आहिनि। तरक़ियाती कमु ॿिया त असां छॾिया, पर असांजे जेके 4 ॻोठनि विलेज यारमौंद में, उन्हनि में प्राइमरी स्कूल बि कोन्हे। असांखे अलाए कहिड़े ॾोह जी सज़ा आहे, या पीपल्स पार्टी में रहूं था उनखे सज़ा आहे।
साईं उहो वोटनि इलेक्शन दौरान हिकु ॾींहुं अचनि था ऐं वॾा भाषण ॿुधाईंदा आहिनि, पोइ हितां नगरो करे हलिया वेंदा आहिनि। असांजो एम गुलाम मुस्तफ़ा शाह ऐं ॾाहिरी साहिबनि जो सौदो थियल आहे। अॼु जगरि खानमा हूंदो, हाणे वरी डॉक्टर बहादुर आयो आहे, माना हुन पाण में सौदो आहे, पर ॾाहिरी साहिबु MP उहे रहिया आहिनि ऐं असांखे एॾो नज़रअंदाज़ कयो आहे त असांजी सोच हींअर इन जाइ ते बीठी आहे त असां शायदि कंहिं फाटा जे इलाइक़े में रहूं था। असां हिते शहीद बेनज़ीराबाद ज़िले में रहवासी न आहियूं। का बि सहूलियत कान्हे, जॾहिं प्राइमरी स्कूल ई कोन्हे त बाक़ी ॿी सहूलियत सही कहिड़ी असांखे मिलंदी, का बि न आहे। पोयनि 15 सालनि जी हुकूमत में चूंडियल नुमाइंदा असांखे काज़ीअमन में किथे बि नज़र न आया आहिनि। काज़ीअमन जा रोड रस्ता जेके बि आहिनि उहे तबाह लॻा पिया आहिनि। MPA MNA सिर्फ़ु असां वटि इलेक्शन में ज़ाहिर थींदा आहिनि, बक़ाया हू अलादीन जी जिन वांगुरु लिकियल हूंदा आहिनि, कॾहिं काज़ीअमन में ॾिसण न आया आहिनि। काज़ीअमन में को बि तरक़ियाती कमु न आहे थियो। जॾहिं MPA या MNA खे पुछियो थो वञे साईं असांजे इलाइक़े में कमु न आहिनि थिया, तव्हां असांजा MP आहियो, त हू असांखे सिर्फ़ु इहो ई जवाबु ॾियनि था, तव्हां वञी पंहिंजे इलाइक़े जे सरदारनि खां पुछो, तव्हांजा कम उहे कराईंदा, असांजे ज़िमे में न आहिनि उहे कम। असां कंहिंखां पुछूं? असांजा हितां जा सरदार चवंदा तव्हां जेको MPA खे चओ उनजी कोटा मां तव्हांजा कमु थींदा। हलो तव्हां शेर मोहम्मद कॉलोनी, आफ्ताब कॉलोनी, काज़ीअमन जा 7 ई वार्ड ॾिसो, तबाह लॻा पिया आहिनि। न को नाली आहे, न को का शइ ठहियल आहे, रोड रस्ता असांजा तबाह आहिनि। असां वटि जेको माना 15 सालनि खां वठी सिंध में जेके चूंडियल नुमाइंदा चूंडबा आया आहिनि, उन्हनि को बि तरक़ियाती कमु, उहो हेल्थ जो हुजे, उहो एजुकेशन जो हुजे, उहो सिहत जो हुजे, उहो अमन अमान जो हुजे, उनखां अलावा जेको आहे माना रोड रस्ता नालियूं गटर, माना कंहिं बि तरीक़े जो कमु कोन्ह थियो आहे। तव्हां पंहिंजी कैमरा सां उन्हनि शयुनि खे भले ॾेखारे सघो था त माना सिंध सॼी मजमूई तौर ते माना जेको आहे गटर बनियल आहे। जंहिं गटर चइबो आहे न, जिते गंदगी आहे, जिते का बि बुनियादी सहूलियत कान्हे का, त इन करे वरी बि हिन दफ़े पीपल्स पार्टी वरी साॻियनि ई चहिरनि खे, जेके चहिरा अॻु में हिते असां नाकाम रहिया आहिनि, ख़ुशूसन 2021 जी ॿोॾ आई जंहिंमें असांजो अधु काज़ीअमन ॿुॾी वियो परियों पासो, ओड़े पासे खे ॿोड़ाइण जी कोशिशि कई वई, पर पोइ हितां जे माण्हुनि पाण हिमत कई, जेको हितां जो शहर अधु बाक़ी बचियो, त सॼी सिंध खे माना तबाह कयो वियो आहे। को बि तरक़ियाती कमु कोन्हे, न रोड आहे न रस्तो आहे। असांजो हींअर बि इहो ई मुतालबो आहे त भई अहल माण्हुनि खे आंदो वञे, जेके सिंध जे माण्हुनि जी मुक़दर जेको बहितरीनु फ़ैसिलो कनि, बजाए जेको आहे उते वञी असेंबलियुनि में वेही आराम कनि ऐं निंड्रूं कनि ऐं चर्चा ऐं भोग कनि, पर सिंध जे माण्हुनि जे मसइलनि ते उते माना हू ख़ामोशी रहनि था, को बि किरदारु अदा कोन था। इन्हनि 15 सालनि में असांखे त नथो लॻे त सकरनि में को तरक़ियाती कमु थियो हुजे, या को कंहिं ग़रीब लाइ, कंहिं मज़ूर लाइ को कारखानो या मिल वग़ैरह, या को बि कारोबार लाइ ज़हनियत रखी हुई हुजे। न, अगरि को नौकरियूं ॾिनी वयूं तॾहिं बि हिते सरेआम पैसनि ते खपायूं वयूं, पंहिंजा नवाज़ीश थी वई। इन खां अलावा जेको आहे हिन टाइम असां वटि जेके चेयरमैन आया पंहिंजो मौजूदा जेके गवर्नमेंट जी सिंध जी, त उन खां वठी हिन टाइम जेके हींअर मौजूदु जेके चेयरमैन आहिनि, पहिरीं जेको असां वटि 5 साल रहियो, 4 साल रहियो मुनीर शाह, त उन जी कारकर्दगी असांजे सकरनि में ॾाढी ख़ासि कान रही। वरी उन खां बाद में आयो आहे त हींअर उज़ैर शाह अख्तियार, त उहो बि जेको आहे त हींअर तव्हां सकरनि जी हर घटी हर जॻह ॾिसो, जिथे बि तव्हां वञो त असां वटि को बि माना हिकिड़ो गंदगी या ढेर मौजूदु आहिनि, त घटियुनि मां वेंदे बि असांखे बदबू ईंदी आहे। ख़ासि करे त सकरनि असांजो ख़ूबसूरत शहर, हिकिड़ो नक्शली लेवल ते हिकिड़ो ख़ूबसूरत शहर आहे, ऐं सियासी समाजी लेवल ते तमामु बहितरीनु, सोशल मीडिया जे हिसाब सां बहितरीनु माना कारकर्दगी हिसां रखंदड़ शहर, ख़ूबसूरत शहर। उन जे बावजूदि बि असां वटि कारकर्दगी आहे त असां वटि हींअर गंदनि जेके ढेर डेवलपमेंट जी ॾिसो त अगरि गटर न को गटरनि जो असां निकाल आहे, न को अहिड़ी का सहूलियत आहे। अचो हिन जी पंहिंजा नवाज़िश नौकरी जो हिसाब किताब, त सकरनि जो जेको मेन असांजो मेन जो रोड आहे काज़ीअमन रोड, त उन ते तव्हां ॾिसंदा त जेको नओं रोड ठहे थो उन टाइम में बि हिननि छा कयो, हिकिड़ो जॾहिं तव्हांखे कारकर्दगी ठाहिणी रोड ठाहिणा आहिनि, त रोड न ठही बस्तो थिए, त हिननि खे कोन का अहिड़ी कनि था डेवलपमेंट जो, माना उहो डाहियो उन्हनि खे, वरी रोडनि खे खॾनि जा खॾा करे छॾे। त हींअर बि सकरनि जो को बि इलाइक़ो ॾिसो त असांजे हिसाब सां तरक़ियाती कमु त को बि कोन्हे। सकरनि शहर जो अंदरि तव्हां रुगो हिन असगर कॉलोनी साइड वेंदा त उन में बि तव्हां ॾिसंदव त का तरक़ियाती कमु कोन्हे। ख़ासि करे जिथे बि हुननि जा पंहिंजा ख़ासि माण्हू आहिनि, त उहे घटियूं डबल ठहियल नी से ठहनि पियूं, पर जेके ग़रीब आहिनि जंहिंजा इलाइक़ा आहिनि, आबादी तमामु बहितरीनु आहे। जीअं मेड़ कॉलोनी आहे, तमामु वॾे पैमाने ते हींअर आबादी सुठी थी वई आहे, पर उन घटी रस्ता ॾिसो त का बि सहूलियत कान्हे का उन्हनि, न लाइट जी सहूलियत आहे, न गैस जी सहूलियत आहे, हर शइ जी असांखे लोड शेडिंग। मां सम्झां थो जेको सकरनि शहर में बल्दियाती निज़ाम जे करे तबाही थी आहे, रुगो सियासी भर्तियूं ऐं जेके चेयरमैन बि अचनि था वीचारा, उन्हनि जे हथ में कुझु बि कोन्हे, ऐं जेको सफ़ाई जो निज़ाम आहे उहो बि प्राइवेट सेक्टर में सियासी माण्हुनि खे ॾिनो थो वञे। जेकॾहिं घरां ॿाहिरि निकिरूं था त हिकिड़ी बदतरीन सूरत हाल आहे,
केर बि ॾिसण वारो कोन्हे। मां सम्झां थो जेको 5 सालनि में बल्दियाती निज़ाम में असांजे सकरन शहर में हशर थियो आहे, अलाह न करे सिंध जेके अहिड़े ॿिए शहर में बि थियो हुजे। उहो बल्दियाती निज़ाम हुजे या सिंध गवर्नमेंट हुजे, पर सकरन जूं जेका हालत आहे उहा खंडरात बणिजी चुकी आहे। हर इदारो तबाह आहे, रोड रस्ता नालियूं सभु तबाह आहिनि। हिते जेका असांजी सरकारी अस्पताल आहे उहा नेशनल हाईवे जे मथां आहे। उहो सकरन शहर खे नेशनल हाईवे लॻे थो। उते रोड हादसा आहिनि, पर एतिरे क़दुरु जो हिन अस्पताल में एम्बुलेंस बि कान्हे। उते जेका असां राति जो डॉक्टर मौजूदु न आहिनि, उते कोई स्टाफ पूरो न आहे, उते को जेका असां दिलि जो वार्ड न आहे, उते इंजेक्शन जेका सिरिंज बि नथी मिले। उन खां अलावा शहर में जेको 5 साल रखियो टाउन कमेटी जो जेको दौरु गुज़रियो आहे, टाउन कमेटी जेको बल्दियाती निज़ाम गुज़रियो आहे, उनजी करोड़नि रुपया जेका बजट हुई उहा जेका असां मुकमल करप्शन जे हिननि पीपल्स पार्टी जे सियासी प्रोग्राम जे वर चढ़ी वई। सकरन जो गटर लाइनूं थोरे हिकिड़े ॾींहं जी बरसाति छा पर हिकिड़े कलाक जी बरसाति पवे थी त असांजो शहर जेको आहे मुकमल ॿुॾल नज़र अचे थो। ऐं जेका हिते जो गटर जेके लाइनूं उन सेवरेज जेको सिस्टम आहे उन ते करोड़े रुपया गुज़िरियल MPA साहिब जे दौर में करोड़े रुपया ख़र्च थिया, उन्हनि करोड़े रुपया कागज़नि में ॾेखारिया, पर सकरन जो को बि नालो सही जेका असां पाणी जो या किचिरे जेको आहे सो प्रेशर बर्दाश्त नथो करे। कॾहिं किथां लाइन फाटी पई आहे, कॾहिं किथां लाइन फाटी पई आहे। हींअर बि तव्हां ॾिसो त सकरन जेका असां जेको शहर आहे कहिड़ी बि कॉलोनी में तव्हां हलिया वञो, तव्हां जेके सकरन शहर में 15 वार्ड आहिनि, 15 वार्ड मुकमल तबाह आहिनि। कंहिंजी घिटी में कंहिंजी सीसी न आहे, कंहिंजी नाली न आहे, गंद किचिरो चारई तरफ़ भरियो पियो आहे। सकरन जे चारई पासा जेके आहिनि से रोड रस्ता उहे मुकमल तबाह आहिनि। स्कूलनि जो जेको निज़ाम आहे उहो तबाह आहे, पर कहिड़ी ॻाल्हि कजे मुकमल जेका असां तबाही जे वर चढ़ियल आहे। नवाब शाह रोड सकरन जे ते तव्हां पोयों कैमरा ज़रिए ॾिसंदो त केतिरो किचिरो आहे। ही मेन रोड आहे जितां ज़रदारी हाउस ॾांहुं वेंदड़ अॻुवान बि गुज़रनि था, ब्यूरोक्रेट्स बि गुज़रनि था, माना मुख़्तलिफ़ माण्हू हितां गुज़रनि था, ऑफिसर। पर अफ़सोस सां इहो चवणो थो पए त ही शहर सकरन शहर जेको आहे उहो गंदगी जे वर चढ़ी वियो आहे। 5 सालनि जे दौरान को बि हिते कमु तरक़ियाती हुजे या सफ़ाई जे हवाले सां हुजे या इवन ड्रेनेज सिस्टम जे हवाले सां हुजे, का बि हिते अहिड़ी काई ॻाल्हि न थी आहे, सहूलियत न मिली आहे जेका असीं अॼु उन्हनि जूं तारीफ़ूं बयानु करे सघूं। पाकिस्तान ऐं सिंध 5 सालनि अंदरि सिंध खे लुटियो वियो आहे। स्कूल हुजनि, तइलीम हुजे ऐं इस्पतालूं हुजनि, तव्हां इस्पताल वेंदो तव्हांखे इस्परो ऐं डिस्परिन जी गोरी बि न मिलंदी ऐं उते सिरिंज भी कोन थी मिले जेके माण्हू वञी पंहिंजी सहूलियत सां इलाज कराए सघनि। ज़िले शहीद बेनज़ीराबाद में बुनियादी मसला हल न थियण बाबति ज़िले शहीद बेनज़ीराबाद जे चइनी तालुकनि नवाबशाह, सकरन, काज़ीमंद, दौड़ जे रहवासियुनि KTN न्यूज़ सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो त ज़िले शहीद बेनज़ीराबाद जे 2 क़ौमी असेंबली जे तक NA 207 नवाबशाह, क़ौमी असेंबली जे तक NA 208 सकरन ऐं 4 सूबाई असेंबली जे तकन PS 36 दौड़, PS 37 नवाबशाह, PS 38 सकरन, PS 39 काज़ी अहमद जा 9,25,979 वोटर 8 फेबरवरी ते पंहिंजे वोट जो हक़ अदा कंदा, जंहिं लाइ हिन वक़्त बि PP जा अॻवान तो संद मुखालिफ़त पार्टियुनि जा अॻवान पाण खे कामयाबु करण जे लाइ मैदान ते लथियल आहिनि। कार्नल गजाणियुनि सां गॾु पुराणियूं उज़ुर खायूं करण जो बि सिलसिलो जारी आहे, पर PP जे उम्मीदवारनि खे तोड़े जो वोट मिलंदा, पर ज़िले जे माण्हुनि जूं ॻाल्हियूं खेनि ज़रूरु ॿुधणियूं पवंदियूं। कैमरामैन शोभान ख़ासकेली सां गॾु अमीर चांडियो, KTN न्यूज़, नवाबशाह।